तइलीम जो वाधारे लाइ तव्हां कहिड़े क़िस्म जी समाजी मुहिमूं हलाए रहिया आहियो? हिन में असीं हिकिड़ो नंढिड़ो इदारो आहियूं, असीं छा था करे सघूं? असां वटि न के अहिड़ा फंड्स आहिनि जो असीं उन जे लाइ कुझु करे सघूं। असीं हिकिड़ो नंढे लेवल ते कमु करियूं था, तालुके कुनरी ताईं। हाणे जेकॾहिं असीं तालुके कुनरी में केतिरो बि सुजाॻी आणियूं, सिंध त कान सुधरंदी न। सही। त असीं पंहिंजे हिकिड़े जेको पंहिंजो कमु आहे उहो असीं करियूं पिया। सही। ऐं कोशिशि करियूं पिया त उनखे बहितर नमूने तालीम जे हवाले सां, सिहत जे हवाले सां माण्हुनि में उहा अवेयरनेस जा प्रोग्राम बि असीं करियूं था। बाक़ी असां वटि को तालीमी प्रोजेक्ट कोन आहिनि जिन ते असीं कमु करियूं। न स्कूल आहिनि असां वटि। बाक़ी इहो आहे गवर्नमेंट जा जेके स्कूल आहिनि उन्हनि में वञी करे त माण्हुनि खे सुजाॻी लाइ या को अहिड़ी शागिर्दनि सां प्रोग्राम रखूं था त उन में तालीमी हवाले सां असीं जेको जेतिरो थी सघे थो असां करियूं था। बाक़ी इहो को तालीम खे सुधारण कंहिं हिकिड़े NGO जी वस जी ॻाल्हि कोन्हे, हीअ त गवर्नमेंट जो कमु आहे, उहो ई कंदी। अच्छा, हुन में तव्हां केतिरे क़दुरु माना जेके मुहिमूं हलायूं उन में रिस्पॉन्स केतिरे क़दुरु तव्हांखे मिलियो आहे? न, रिस्पॉन्स आहे। नौजवाननि खे शौक़ु आहे तालीम जो। सही। पर जॾहिं माहौल नथो जुड़े, उन तरीक़े जो माहौल नथो ठहे न, त पोइ उन में वॾो ज़ोर लॻाइणो पवे थो समाजी इदारनि खे। सही। जेकॾहिं गवर्नमेंट उन शयुनि खे कंट्रोल करे त कुझु थी सघे थो। बाक़ी समाजी इदारा सिर्फ़ु हिकिड़ी चिण खे ई ॿारे सघनि था, ॿियो कुझु ई कोन था करे सघनि। अच्छा, असांजे समाज में तइलीम खे अञा ताईं तरजीह न मिलण जा बुनियादी सबब कहिड़ा रहिया आहिनि जेका उहा उन्हनि खे तरजीह ॾिजे तइलीम खे, उहा अञा ताईं कोन मिली आहे? तालीम खे तरजीह आहे, तालीम खे तरजीह आहे। अवी जेकॾहिं कंहिंखां बि पुछंदा त हू अव्हांखे ॿुधाईंदो आउं पंहिंजे पुट खे डॉक्टर कंदुसि। सही। त करे कोन थो। हिकिड़ो त वसाइल कोन आहिनि माण्हुनि वटि। सही। गुरबत इलाही आहे, ख़ासि तौर ते जेको असांजो इलाइक़ो आहे, पंहिंजो इलाइक़ो तालुको कुनरी या नबीसर जिते पाण हींअर आहियूं। सही। उते पीअण जो पाणी कोन्हे। सभ खां पहिरीं त माण्हू पाणी घुरंदो न, जॾहिं पाणी कोन्हे त पढ़ंदो छा? जीआईपी जी शइ जीआईपी जी शइ, कारोबार कोन आहिनि, ॿनियूं मां ॾिसो वीरान आहिनि, ॿटियो पाणी पियो अचे, माण्हू परेशान आहिनि। हाणे उन्हनि माण्हुनि खे असीं जेकॾहिं तालीम जो चऊं बि था त उहे चवंदा यार असीं बुख पिया मरूं, अव्हांखे तालीम जी आहे। ऐं जॾहिं त बुख जो बदल आहे तालीम, पर कुझु मुआशी तौर ते माण्हू मज़बूत हूंदा त पोइ तालीम न वेंदा न। सही। पोइ त ईअं थिए थो, पोइ माण्हू पंहिंजा बुख विघे ॿार मदरसनि में छॾनि था ऐं उते पढ़नि पिया। उते वीचारनि खे घटि में घटि मानी त मिले थी न। सही। मानी मिले थी, रिहाइश मिले थी, ऐं उहो उन लेवल ते उहे अची कोन था सघनि। मदरसनि जो पंहिंजो हिकिड़ो मयार आहे, उन हू पंहिंजे हिसाब सां महिनत कनि था, उन मयार ताईं पढ़ाइनि था। बाक़ी हाणे असीं चऊं था को AI में इंजीनियर थी वञे, पोइ मदरसे में वञी त कोन थींदो न। ज़ाहिर उनजे लाइ उहो अलॻि हिकिड़ो सिस्टम हुअणु खपे। सही। या डॉक्टर थी वञे त उहो त उते नथो थी सघे न। बिल्कुलु। त उनजे लाइ अलॻि हिकिड़ो सिस्टम थियणु खपे। जेकॾहिं आहिनि त बि ॾिसंदो त असां वटि माना वेझे में वेझो जेकॾहिं चऊं त पोइ उमरकोट 80 किलोमीटर परे आहे। सही। ऐं उते जेकॾहिं सुठा इदारा आहिनि जीअं सिंध कॉलेज आहे या ॿिया अहिड़ा इदारा, उन्हनि जूं फीसूं अहिड़ियूं आहिनि जो ग़रीब माण्हू थो अफोर्ड ई कोन थो करे सघे। वॾनि माण्हुनि जा ई ॿार पढ़ी सघनि था, ग़रीब कोन थो करे सघे। अच्छा,